खे गिरफ़्तार कयो जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो जवाबदारनि खे छा तव्हांजो सर मुंहिंजो नालो सजाद कहिड़े मां मां दीवान आहियां छा थियो आहे सर मुकाची पाड़े में विड़िया आहिनि हर दफ़ा बदमाशी कंदो आहे छोरो हिननि जो पीअंदो आहे शराब कंहिंजो हे इल्लू जो पुटु हा केरु आहे उहो मोटू नालो आहे माना माजर आहिनि अच्छा सही आहे हर दफ़ा विढ़ंदा आहिनि केॾी महिल दरनि खे सिरूं हणंदो आहे मौका गॾु हुयो नंढड़ो अची धक मुके आया आहिनि अची आया आहिनि त हुननि जा ॿाहिरि आया आहिनि 10-12 ॼणा आया आहिनि हेॾे सिरूं सर मूंखे हेॾे सिरूं हेॾे नकनि ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो साईं जवाबदार केरु आहिनि जवाबदार इल्लू आहे हुनजो पुटनि सभु अची विड़िया असां थाणे ते वियासीं लेटर कराइण असां हींअर वञूं था डॉक्टर वटि मेडिकल कराए असां FIR कराईंदासीं असांखे बदिराए ॾियनि SHO SP खे मुतालबो आहे त असांखे जवाबदार गिरफ़्तार करे ॾियनि जंहिंजी न सूरत में त असां रोड ते धरणो हणंदासीं साईं रोड बंदि कंदासीं जवाबदार गिरफ़्तार न थिया त